अस्सलाम वालेकुम। संझा सैयद नजर नासिन वक्त जी हेडलाइंस थे। हाईकोर्ट में बिलावल भुट्टो के सिक्योरिटी ॾियण बाबति केस की ॿुधणी। अदालत पीपी चेयरमैन के मुकम्मल सिक्योरिटी फ्राहम करण लाइ घरू खाते के हुक्म ॾेई छॾियो। अदालत बिलावल भुट्टो ज़रदारी के ज़ाती सिक्योरिटी गार्ड ऐं कारे शीशे वारी गाड़ी इस्तेमाल करण की इजाज़त ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी 2016 में सिक्योरिटी फ्राहम करण लाइ हाईकोर्ट में दरख्वास्त दाख़िल कई हुई। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां मामला जारी आहिनि। कोरोना वायरस वधीक 37 ॼणनि खां हयातियूं खसे वठियूं। फौतुनि जो अंग वधी 7,230 ताईं पहुची वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि मरीज़नि जो अंग वधी 3,63,080 थी वियो। फॉल केसिस जो अंग वधी 30,362 थी वियो। 3,788,000 वफाकी वजीर असद उमर चवाए त एहतियात न करण सबब कोरोना केसनि में वाध थी आहे। अस्पतालुनि में जून महीने जहिड़ियूं हालतूं पैदा थियण जो ख़दशो आहे। वैक्सीन जो वॾो मिक़दार गर्मियुनि खां पहिरीं मुमकिन न आहे। कोयटा में एयरपोर्ट रोड ते कार जो मोटरसाइकिल के टक्कर। नौजवान समीउल्लाह ऐं अब्दुल रहमान पठान फौत थी विया। लाश अस्पताल मुंतकिल। वज़ीर आज़म इमरान खान अॼु फैसलाबाद जो दौरो कंदो। वॾो वज़ीर ओस्मान बोज़दार ऐं ॿिया वज़ीर आज़म जी आजियां कंदा। वज़ीर आज़म फैसलाबाद में बिज़नेस कम्युनिटी सां बि मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म इमरान खान गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम रद्द कंदे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मुतारिफ़ कराइण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान जो चवणु आहे त हू चाहिनि था त अहिड़ो चूंड अमल हुजे जंहिंखे हाराईंदड़ ऐं खटींदड़ क़बूल कनि। आज़ाद कश्मीर ऐं सेनेट जूं चूंडूं बि अचण वारियूं आहिनि। सेनेट चूंडूं शो ऑफ हैंड हुजनि ऐं उन लाइ तरमीमूं आणे रहिया आहिनि। 2013 जी चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम लॻा पर 2018 में रुगो 102 पिटीशन दाख़िल थियूं। गिलगित बल्तिस्तान के सूबो बणाइण वारो वाइदो पूरो कंदासीं। हाणे अहिड़ो इलेक्ट्रॉनिक जो निज़ाम मुतारिफ़ कराईंदासीं। उन हवाले सां इलेक्शन कमीशन ऐं नादरा सां ॻाल्हियूं जारी आहिनि। बिलावल भुट्टो ऐं मरियम नवाज़ विच में फोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि जल्द मुलाक़ात करण ते इतफ़ाक़ करे वरितो। बिलावल ऐं मरियम गिलगित बल्तिस्तान जी चूंड नतीजनि खे गॾियल तौर रद्द कंदे चयो आहे त धांधली बावजूद पीटीआई अक्सरियत हासिल न करे सघी। साबित थी वियो त सिलेक्टेड गिलगित में धांधली कई। गिलगित जो अवाम अपोज़िशन जे बयाने सां अॼु बि गॾिबीठल आहे। मेहर भरिसां 5 ॾींहं अॻु मुबैना गोली लॻण सबब फौत थियल नारी शाज़िया जे केस में अॻभराई थी आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ पुलिस नारी जो भाउ हमीद खासकेली के गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त नारी शाज़िया खे संदसि भाउ क़त्ल कयो आहे। वधीक जांच कई थी वञे। ऐं जाती में रेगुलेटर जी ज़बून पुल जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। पुल ज़बून हाल हुअण सबबि कंहिं बि वक़्तु किरण जो ख़दशो। इंतज़ामिया निंड सुतल। रहवासियुनि जो चवणु आहे त तेल कंपनी जूं गरियूं गारियूं गुज़रण सबबि पुल कमज़ोर थी वई आहे। पुल ठाराए ॻणती ख़तम कई वञे।